नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल ज़िला जैकाबाद में व्यासखोरनि जे ख़िलाफ़ ऐं लेक्चरार अनवर पयार जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शहरी इताद जे सॾ ते टिकुंडे बाग खां एहतजाजी मुज़ाहिरे वॾे अंग में शहरियुनि जी शिरकत। मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां व्यासखोरनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब अॻियां पहुची धरणो हंयो वियो, जंहिं करे डीसी ऑफिस ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रोड ब्लॉक थी वियो। उन मौक़े ते गॾु थियल शहरी इताद जे सदर मोहम्मद यासिर अबड़ो, JUI जो डॉक्टर AG अंसारी, STP जो ज़िले सदर अब्दुल सत्तार जागीरानी, PT अल्फ जो अगूणो मरकज़ी सदर इंतज़ार छलगिरी, हाजी ग़ुलाम नबीरिन, PP शहीद भुट्टो जो नूर मोहम्मद मंजू, मोहम्मद आलम खोसो, गुल हसन टालानी, ईद मोहम्मद डोमकी, लखबीर चाचड़, माविया बंगलानी, निज़ाम मस्तोई, मोहम्मद उमर सोलंकी, अब्दुल फताह डोमकी, खादिम सरकी, अब्दुल जब्बार रेन, अब्दुल समी सुमरो, हाजी मोहम्मद यूसुफ मेमन, हफ़ीज़ खोसो, शमन खोसो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त जैकबाद में व्यासखोरनि अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, जंहिं करे व्यासखोरनि खां तंग थी केतिरनि ई माण्हुनि ख़ुदकशी कई आहे ऐं केतिरा ख़ुदकशी करण जी तयारियुनि में आहिनि। हिननि चयो त SSP जैकबाद खे घुर्जे त व्याज कारोबार कंदड़ मीर पीर वॾेरा ऐं सरदारनि खे गिरफ़्तार करे व्याज जो कारोबार बंदि कराए, न त व्याज खोर जैकबाद जी अवाम जो रत पी तबाह करे छॾींदा। हिननि चयो त सिर्फ़ु नाले मुतासिर हेठियां व्याज खोर न पर बाअसर व्याज खोरनि जी ॻिचीअ में बि पटो विझी खेनि गिरफ़्तार करे, जीअं जैकबाद जो अवाम सुख जो साह खणी सघे।